मंशियात तो भाए ऐं सॼी सिंध रड़ियूं पई करे सिर्फ़ु टंडलयार आहे साईं। टंडलयार ते सैटेलाइट मतिलबु ॿाहिरि आहिनि। चवनि था त जेके मेन गढ़ आहिनि जिथां सॼी सिंध में कराची त आहे पर देन सभिनी खां वॾो जेको डिपो आहे उहो हैदराबाद आहे जिथे मंशियात अची जमा थिए थी। अॼु मूं कंहिंजो पढ़ियो पिए त हीउ जेको गुटको ऐं माओ आहे आइस ऐं हेरोइन ऐं चर्स ऐं हीअ त अलॻि दुनिया आहे। ही गुटको ऐं माओ बि मतिलबु 70% 60 खां 70% माण्हू यकीनी बणाए पियो त हुननि खे को माउथ कैंसर थींदो या को थ्रोट कैंसर थींदो या कुझु थींदो, छाकाणि त हुन में सिर्फ़ु सुपारी न आहे, ज़हर मिलियल आहे। अच्छा, आइस ऐं हीअ जेके आहिनि पहिरें ज़माने ॿुधंदासीं त इम्पोर्ट थींदो आहे नशो कोकेन वांगुरु। हाणे उन अलाए छा पिया मिलाइनि। ख़ैर आइस जेको इम्पोर्टेड आहे उहा का चङी कोन्हे। उनखां पोइ हू मंशियात त अहिड़ी वधे पई सो हैदराबाद में जमा थिए थो, पोइ हैदराबाद मां सॼे इंटीरियर सिंध में पखिड़िजे थो। हू मूंखे हैरानगी थी। ॿिया त सियासी मामला तां त नथो ॻाल्हायो, शिकारपुर वारो सुमरो साहिबु सियासी त हू ॼाणी न, सियासी ॼाणी हू पाण में, पर जेको हुन इहा ॻाल्हि कई त कब्रिस्तान में कब्रनि में मंशियात डंप थींदी आहे। शिकारपुर में कब्रनि में, सो इहो सिर्फ़ु शिकारपुर में थोरी थींदो हूंदो, इहो ज़ाहिर आहे। लेकिन मूंखे सम्झ न आई त जॾहिं पुलिस गॾु हुजे थी त हुननि खे एतिरी लिकाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे। दुकान में छो नथा रखी वठनि मंशियात, जीअं हैदराबाद में थिए थो। छाकाणि त पुलिस जा आला अमलदार अगरि मिलियल हूंदा ऐं अगरि न मिलियल हूंदा त सवाल ई नथो पैदा थिए त मंशियात ऐं गुटका ऐं मावा ऐं आइस ऐं हेरोइन हली सघे। को ॿार बि इहो सम्झी सघे थो त मुमकिन न आहे अगरि पुलिस जा आला अमलदार इन्वॉल्व न हुजनि। पर पैसो चवनि था त एतिरो आहे, करोड़ रुपयो ॾींहं जो, 2 करोड़ रुपया ॾींहं जा, मतिलबु 50-60 करोड़ रुपया महीने जा। त उते अफ़सर सभु जेके आहिनि लुॾी वञनि था। वॾा माण्हू ऐं हुन में हाणे हिन धंधे में अहिड़ा मोतबर माण्हू अची शामिल थिया आहिनि जो शर्म अचे थो। माण्हू ॿियनि जे ॿारनि खे ज़हर पियारीनि था, उन पैसे मां पंहिंजे ॿारनि खे जेको आहे उहो शरबत पियारीनि था, त उहे बि ज़हर ई पियारीनि पिया, शर्म नथो अचे।